ख़बर ताईं पहुचाईंदा हलूं। पनवाकिल में अमन अमान की ख़राब सूरत हाल सबब 132 पुलिस एहलकारन जूं बदलियों ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। SSP सखर इरफान समूह शिकायतूं मिलण ते एहलकारन जूं बदलियूं कयूं आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त पनवाकिल, सांगी, भाइजी, कैंट, दादलोए, रोहिड़ी, साइट ऐं जांगड़ो थाणनि जा एहलकार तब्दील कया विया आहिनि। मुक़ररनि ऐं बदली थियलनि में सब इंस्पेक्टर्स, ASIs समेत ॿिया एहलकार शामिल आहिनि। पनवाकिल में ही अहम ख़बर ताईं पहुचाई पिया। अमन अमान की ख़राब सूरत हाल सबब 132 पुलिस एहलकारन जूं बदलियों ऐं मुक़ररियूं कयूं वयूं आहिनि। SSP सखर इरफान समूह शिकायतूं मिलण ते एहलकारन जूं बदलियूं कयूं आहिनि। अवांखे ॿुधाईंदा हलूं त पनवाकिल, सांगी, भाइजी, कैंट, दादलोए, रोहिड़ी, साइट ऐं जांगड़ो थाणनि जा एहलकार तब्दील कया विया आहिनि। अपडेट्स वठंदासीं पनवाकिल में अयाज़ शेख खां। अयाज़ आगाह कजो। जी बिल्कुल, सखर ज़िले में अमन अमान की ख़राब सूरत हाल खां पोइ SSP सखर इरफान समूह पारां सखर ज़िले के 132 पुलिस अमलदारन जूं बदलियों ऐं मुक़ररियूं करे छॾियूं आहिनि। गुज़िरियल 1 महीने खां सिर्फ़ पनवाकिल तालुके जे भाइजी ऐं सांगी थाननि जी हदनि मां 7 माण्हुनि जे अगवा, जतोई, जागीराणी बिरादरी तकरार समेत तालुके अंदर वधंदड़ बदअमनी जो नोटिस वठंदे SSP सखर ज़िले के मुख़्तलिफ़ थाननि पनवाकिल, सांगी, भाइजी, कैंट, दादलो, रोड़ी, जांगड़ो, साइट एरिया समेत ॿियनि थाननि जे 132 एहलकारनि खे बदली करे छॾियो आहे। बदली थियण में अक्सर एहलकार केतिरे अरसे खां होम टाउन में ड्यूटी कंदड़ हुआ, जिन खे ॿियनि इलाइक़नि में मुक़ररु कयो वियो आहे। जॾहिं त 3 खां 4 सालनि खां लाॻीतो हिकिड़े हंधि मुक़ररु हुजण सबबु अक्सर एहलकारनि जूं शिकायतूं पिणु SSP ऑफिस में जमा थियल आहियूं, जंहिंखां पोइ SSP सखर पारां अहिड़ी कार्रवाई कई वई आहे। SSP सखर पारां जारी कयल नोटिफिकेशन में मुख़्तलिफ़ थाननि जा सब इंस्पेक्टर, ASIs, हेड कांस्टेबल ऐं कांस्टेबल भी शामिल आहिनि। SSP पारां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि बदली थियल 132 एहलकारनि में सिर्फ़ पनवाकिल तालुके जा चाचड़ ऐं बुला बिरादरी जा 32 एहलकार भी शामिल आहिनि, जिन खे तालुके बदर कयो वियो आहे। मां इहो ॿुधाईंदो हलां त ज़रियनि इहा बि दावा कई आहे त पनवाकिल तालुके जा बदली कयल जेके एहलकार आहिनि उन्हनि ते इहे बि इल्ज़ाम आहिनि त थाणनि जी सीक्रेट ऐं पर्सनल इंफॉर्मेशन आउट कंदा हुआ, जंहिंखां पोइ अहिड़ी कार्रवाई कई वई आहे। मां इहो बि ॿुधाईंदो हलां त पनवाकिल तालुके अंदरि वधंदड़ बदअमनी ऐं अगवा वारदातुनि में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे, पर पुलिस ॾोहनि ते कंट्रोल करण में मुकमल तौरु नाकाम आहे। 2 हफ़्तनि दौरान 8 ॼणनि जी अगवा वारदातुनि सबबु शहरी पिणु ख़ौफ़ में वरितल आहिनि। जॾहिं त हिन सिलसिले में अॼु शहरनि पारां ऐं सिविल सोसाइटी ऐं मुकविन जे वारसनि पारां प्रेस क्लब आॾो एहतजाज करे धरणो पिणु हयो हुयो, जिन में चूंडियल नुमाइंदनि। ठीक है, वॾी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।